बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जेके न्यूज़ के प्रोग्राम खबर ए हकीकत में आऊँ आहियां अवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, अज असांजे प्रोग्राम जा मेहमान ख़ास राजा प्रोफेसर डॉक्टर राजा इलियास साहब जन आहिनि। साईंजन जो प्रोफाइल कुछ हिन रीत आहे त पाण सिंध यूनिवर्सिटी जे स्टैटिस्टिक्स डिपार्टमेंट जा हेड ऑफ डिपार्टमेंट रहा आहिनि 1994 खां वठी 2012 ताईं। पाण सीनियर तरीन शख्सियत आहिनि तालीम जे हवाले सां। ऐं वॾी ॻाल्हि हीअ आहे त साईंजन जो तालुक़ु असांजे पंहिंजे शहर जेकबाबाद सां आहे। साईंजन सां असां कचहरी कंदासीं जेका अवां जा पेश आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वेलकम था कयूं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। मां बि तमामु घणो थोराइतो आहियां जेकब न्यूज़ जो। मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे त असांजे पंहिंजे शहर जो चैनल आहे और मूंखे इहा अपॉर्चुनिटी मिली आहे त मां हिन में कुझु ॻाल्हायां। सही, तव्हांजो तालुक़ु जेकबाबाद शहर सां आहे। तव्हां हिते बचपन तालीम हिते हासिलु कई। थोरो पंहिंजो इहो प्रोफाइल थोरो असांखे। हा, मुंहिंजी पैदाइश बि जेकबाबाद जी आहे। प्राइमरी बि स्कूल मां हितां ई तालीम हासिलु कई, प्राइमरी बि, सेकेंडरी बि, पोइ कॉलेज बि। उन खां पोइ मां 71 में यूनिवर्सिटी हली वियुसि। हुतां मां ऑनर्स कई, पोइ मां मास्टर्स कई, पोइ PhD भी कई। पोइ 1976 में मां हुते 76 में एज़ ए लेक्चरर अपॉइंट थियुसि। सही। पोइ 94 में जॾहिं मां एसोसिएट प्रोफेसर थियुसि पोइ मां हेड ऑफ डिपार्टमेंट बि थी वियुसि। पोइ मां प्रोफेसर बि थियुसि पर हेड ऑफ डिपार्टमेंट कंटिन्यू रहियुसि। पोइ वेंदी दिसंबर 2012 ताईं टिल रिटायरमेंट मां एज़ ए हेड ऑफ डिपार्टमेंट रिटायर कयो। पोइ प्रेजेंट पोजीशन मुंहिंजी आहे त मां 2012 खां वठी यको हुते एज़ अ विज़िटिंग प्रोफेसर स्पेशली फॉर MPhil एंड PhD एज़ अ कंसल्टेंट एंड सुपरवाइज़र कमु कयां पियो। तमामु बहितरीनु। राजा साहब, असांखे तो हाणे जेका कोविड-19 खां पोइ जेका सूरत-हाल पूरी दुनिया में यकसर तब्दील थी वई। कॾहिं इहो सोचियो न हो त कोई ईअं सूरत-हाल थींदी। पूरी दुनिया जे हर मुल्क जी मईशत मुतासिर थी, ॿिया इलाही सारा शुबा मुतासिर थिया। उन सां गॾोगॾु असांजे तालीम बि मुतासिर थी। ऐं पाकिस्तान में या असांजे जेके सिंध में जेके तालीम तक़रीबन फेबरवरी जे 24-26 तारीख़ खां वठी असां वटि माना स्कूलनि जो सिस्टम, यूनिवर्सिटी जो सिस्टम बंदि कयो आहे। उन खां पोइ इहा जेका सूरत-हाल बणी त इन जा जेके असांजे मथां इम्पैक्ट पवनि था ख़ासि तौर ते स्टूडेंट्स जे मथां, उन जे बारे में थोरो तव्हां रोशनी कयो। एक्चुअली जेॾीमहिल इहो शुरू में इहो थियो त गवर्नमेंट या असां तयारु न हुआसीं। हुनजे बावजूदि गवर्नमेंट 15 ॾींहं लाइ स्कूल बंदि करण या यूनिवर्सिटी जा तालीमी इदारा बंदि करण लाइ ऐलान कयो। हुन सम्झो त शायदि इहो कंट्रोल थी वेंदो, पर इहा शइ वधंदी वई वर्ल्ड वाइज़। त पोइ हुननि सम्झो त हाणे छा कयूं। पोइ हिननि वरी इहो कयो त ठीकु आहे, हाणे असां स्टूडेंट जो टाइम बचायूं त हिननि खे जेके 15 ॾींहं कया हिननि खे असां ॿिनि महीननि जेके वेकेशन जून जुलाई में थिए थी उनखे असां कन्वर्ट कयो इन वेकेशन में बिफोर टाइम करे। पोइ हू 2 महीना जेके हुन में इंक्लूड करे असां तालीम खे वरी कंटिन्यू कंदासीं। पर अनफॉर्चुनेटली इहो कोन थी सघियो। हाणे वरी जेको रिसेंट पोज़ीशन सिनारियो इहो आहे त हिननि वरी 1 जून ताईं ॾिठो त कुझु कोन थो थिए। पोइ हुननि इहो डिसाइड कयो आहे त तालीम में जेके बि पर हेठियां स्कूल प्राइमरी खां वठी 8 ताईं त प्रमोट करे छॾियो। बाक़ी एग्ज़ाम्स ड्यू हुया 1st ईयर, इंटर ऐं 9th वारनि जा बि। पोइ हिननि इहो डिसाइड कयो त इहो बि असां हिननि खे प्रमोट कंदासीं नेक्स्ट क्लासिस में। पर सिंध गवर्नमेंट हिकिड़ी शइ सुठी कई, छो जो इहो असांजे लीगल पोजीशन वाज़िया न हुई। ॿियनि त ऐलान करे छॾियो असां कंदासीं, पर सिंध गवर्नमेंट इहो कयो आहे त असां हिन लाइ कानून पास कंदासीं। नंढे लाइ असां को ॿुधंदा हुआसीं कंहिं पुछंदा हुआ तूं मैट्रिक तॾहिं कया जॾहिं बोर्ड आई, त उहो हिकिड़ो को कंहिं वक़्त में थियो। त हाणे मां सां पुछंदा हुआ तूं मैट्रिक तॾहिं कई जॾहिं कोरोना आई। बहरहाल सिंध गवर्नमेंट वरी इहो सोचे पई त असां प्रमोट त हिननि खे कंदासीं पर कानून हिकिड़ो कंदासीं या ऑर्डिनेंस हाणे उनमें असां लीगलाइज़ कंदासीं। पर हुन लाइ यूनिवर्सिटीज़ वरी इहो डिसाइड कयो त 1 जून खां हेक जी मीटिंग थी हायर एजुकेशन कमीशन जी। हुननि इहो डिसाइड कयो त असां 1 जून खां ऑनलाइन क्लासिस हलाईंदासीं। हिन में वरी प्रॉब्लम्स आहिनि, छो जो प्राइवेट सेक्टर यूनिवर्सिटीज़ वटि इहे फैसिलिटीज़ आहिनि, छो जो उहे टीचर त ख़ैर पर स्टूडेंट्स बि वेल ऑफ आहिनि। हुन वटि जनरेटर्स भी आहिनि, घर भी आहिनि, फैसिलिटीज़ भी आहिनि, शहर में रहनि था। असांजे ॿाहिरि जो छा थींदो? पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी लाइ इहो प्रॉब्लम आहे। हुननि लाइ वरी हाणे इहो स्पेशली असां सिंध यूनिवर्सिटी इहो डिसाइड कयो आहे त असां ऑनलाइन क्लासिस त कंदासीं, पर उहो इन करे पॉसिबल न आहे जो असां एट अ टाइम क्लासिस ऑनलाइन सभिनी खे ऑन बोर्ड वठी सघूं। हुननि इहो डिसाइड कयो त असां लेक्चर अपलोड करे छॾींदासीं,
उहो लेक्चर उते पिया हूंदा 3 ॾींहंनि लाइ सही त स्टूडेंट्स उहे लेक्चर्स जेके आहिनि उहे ॾिसंदा उन खां पोइ ईमेल या थ्रू जेको बि उनखे एड्रेस ॾींदा ज़ूम ऐप आहे हिकिड़ी आहे उन जे थ्रू इहो थींदो उहो कयो अथनि पर पोइ एट अ टाइम सभु नथा ॾेई सघनि को ॿारड़ी में आहे को किथे आहे पोइ उनखे 3 ॾींहंनि लाइ लेक्चर उते पियो हूंदो वेबसाइट ते वेंदा उते ॾिसंदा जेको उनखे ॾींदा उन खां पोइ उते क्वेश्चन्स उनजा ॾींदा उन खां पोइ इहा हिकिड़ी पॉसिबल आहे मसइलो त इहो आहे न राजा साहिबु त असां वटि जॾहिं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीज़ खुलियल हुयूं उनजे बावजूदि बि असांजो लिटरेसी रेट जेको आहे त तमामु घटि हुयो हर शइ ओपन हुई अचण जे लाइ जेको आहे दर्शकाऊं खुलियल हुयूं तॾहिं बि उहा जेका रिज़ल्ट्स स्टूडेंट्स अवेल न पिया करे सघनि हाणे जॾहिं इहो ऑनलाइन थींदो त ऑनलाइन जे लाइ असांजा ॿाहिरि जा माण्हू या कोई सम्झो जो आउटपुट केतिरो थींदो केतिरो रिज़ल्ट मिली सघंदो एक्चुअल छा जो सिचुएशन पहिरियों दफ़ा थी आहे न का बि सिचुएशन जॾहिं थींदी आहे त हुनजो हल बि ॻोल्हिबो आहे हुनजे चवंदा आहिनि नेसेसिटीज़ इन्वेंशन मदर ऑफ इन्वेंशन बिल्कुलु त हाणे इहा शइ थी त आहे हुनखे मुंहुं बि ॾियणो आहे त हाणे असां सम्झूं था त इहा शइ जीअं हाणे टेलीकम्युनिकेशन वारनि जो हाणे नई इंफॉर्मेशन आई आहे त 33% जेके आहिनि पब्लिक जेकी आहे सिर्फ़ु इंटरनेट ते कनेक्टेड आहे माना बाक़ियुनि जो छा थींदो त इन लाइ पोइ इहो सोचियूं पिया त इहो ईअं कजे त एट अ टाइम त न पर उहो लेक्चर जेको रखिजे 3 ॾींहंनि लाइ उहो पियो हुजे कंहिं न कंहिं नमूने सां पोइ स्टूडेंट अची ॾिसी सघे थो पोइ उनखे अवेल करे सघे थो बाक़ी रहंदो वञी स्कूल्स ते जेके प्राइवेट सेक्टर वारा स्कूल आहिनि उहो त ऑनलाइन हलाइनि पिया सही छो उन वटि फैसिलिटीज़ आहिनि उहो बि कुझु परसेंट सभु नथा पर असां वटि बाक़ी जेके स्कूल आहिनि हूअं ई क्लासिस घटि थींदा त हाणे छा थींदो उन लाइ हिनखे सोचणो पवंदो पोइ के सेंटर्स ठाहिणा पवंदा ॿारड़ी में या ॻोठ में उते वञनि उन सेंटर्स में वरी नेट जी फैसिलिटी अवेलेबल हुजे उते हुनजा क्लासिस थियनि करिणो त पवंदो न छो जो इहो ख़बर न आहे त केतिरे ते हलंदी थी सघंदो साल ॿियो लॻी वञे त इन करे इहो हल त कढणो पवंदो सोचनि पिया पर फ़िलहालु ईअं आहे त हिननि खे त फ़िलहालु प्रमोट कयो अथनि हाणे इहो प्लान इहो आहे त ऑनलाइन लेक्चर्स हूंदा स्टूडेंट्स लेक्चर्स ॿुधंदा उन खां बाद में जॾहिं वरी यूनिवर्सिटी खुलंदी त पोइ छा पोइ एग्ज़ाम वठंदा उन्हनि स्टूडेंट्स खां या उहो हाणे एग्ज़ाम ताईं अगरि इहो थी वियो त ठीकु आहे न त पोइ एग्ज़ाम जो सिस्टम ई ऑनलाइन करिणो पवंदो उन लाइ पोइ उन लाइ पोइ इहो सोचनि पिया त असां मतिलबु प्लान बी आहे प्लान ए त ईअं आहे त असां शायदि तेतिरे ताईं कवर अप थी वञूं असां एग्ज़ाम जी पोज़ीशन में अची वञूं पर प्लान बी में वरी पिया लेकिन केस एग्ज़ाम वठणा था पवनि पिया त पोइ असां वरी ईअं कंदासीं त क्वेश्चन्स जेके क्वेश्चन पेपर आहे उहो अहिड़े नमूने डिज़ाइन करिणो पवंदो जंहिंमें MCQs ॿिया आहिनि उनमें ऑप्शन्स हूंदा पोइ उहे उन नमूने कंदा त जीअं क्वेश्चन्स ऐं असाइनमेंट्स थ्रू असाइनमेंट्स उनखे कवर अप कजे टेम्परेरी अरेंजमेंट थींदो इहे त तव्हांजा तालीमी हवाले सां जेके माना सजेशन्स हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हिन में त हाणे असां नेक्स्ट टाइम जीअं थींदो आहे हर शइ नई अचे थी हाणे जॾहिं असां सिलेबस तयारु कंदासीं फर्दर या सिलेबस में नवां आणींदासीं त असांखे ऑनलाइन एजुकेशन जो चैप्टर बि रखिणो पवंदो हिकिड़ो त जीअं अवेयर हुजे स्टूडेंट बि टीचर त हिकिड़ो इहो त परमानेंट हले पर असां वटि न आहे त असां हाणे जेॾी महिल नओं सिलेबस तयारु कंदासीं त असांखे इहा शइ हिकिड़ी सजेशन आहे त इहो रखणी पवंदी ऑनलाइन त ऑनलाइन एजुकेशन छा आहे उहो कीअं करे सघिजे थी हुनजा एप्स कहिड़ा आहिनि इहा असांखे अवेयरनेस हूंदी त असां उन्हनि खे अॻिते हली असांखे सवलाई थींदी ॿारनि खे असां तव्हां जंहिं डिपार्टमेंट जा हेड आहियो शुमारियात डिपार्टमेंट आहे त उनजी जेको आहे त शुमारियात छा आहे असांजा आम माण्हू खे इहा बि ख़बर न आहे डिपार्टमेंट जो छा आहे उनजो जेको आहे हिकिड़ो माना दायराकार छा आहे उहो कीअं कमु करे तमामु इंट्रस्टिंग क्वेश्चन आहे एक्चुअल छा आहे असांजी डेली लाइफ में असां शुमारियात यूज़ कयूं पिया पर असांखे ख़बर न आहे फॉर एग्ज़ाम्पल असां हाणे कपिड़े जी दुकान ते था वञूं चवंदो बाबा कपिड़ो ॾेखार त उहो असांखे वरी हिकिड़ी इहो ॾेखारींदो हुन में मुख़्तलिफ़ कातर्स लॻल हूंदियूं आहिनि त इहो असांजो सैंपल ॾेखार या कणिक वठूं था चांवर वठूं था सैंपल ॾेखार इहो सैंपल इज़ स्टैटिस्टिक्स पर असांखे ख़बर क्वालिटी हाणे सैंपल जेको असांजे बैग मां ॾिए थो उहा पॉपुलेशन सॾिजे अची ऐं जेको असां उहो खणूं था सैंपल उहो असांजो सैंपल थो सॾिजे माना सैंपल जेके आहे दैट इज़ अ पार्ट ऑफ रिप्रेज़ेंटेड पार्ट ऑफ दैट बैग ठीकु आहे न इहो असां आम यूज़ था कयूं पर असांखे ख़बर न आहे फॉर एग्ज़ाम्पल हाणे असां मेडिकल स्टोर आहे हुते हाणे नओं खोलियोसीं लिस्ट ठाही सभु कहिड़ी दवा वधीक थी विकामिजे ठीकु आहे न उहो असां उनखे हाणे मोड था सम्झूं त वधीक रिपीट थियण वारी का बि शइ जेकी वधीक सेल थिए थी हिकिड़ी थिए थी त मोड आहे बसि बाय मॉडल मेडिसन त उहो असां यूज़ कयूं त असांखे ख़बर न आहे
त इन करे असांखे स्पेशली असां हर डिस्ट्रिक्ट में स्टैटिस्टिकल ऑफिसर हूंदो आहे पर उहो सिर्फ़ु इहो ॾिसे थो बाक़ी हक़ीक़त में थियणी खपे त हुनखे अवेयरनेस लाइ असांजे हर डिस्ट्रिक्ट में सेमिनार लेक्चर्स कराइणु खपनि त स्टैटिस्टिक्स आहे छा त जीअं असांखे स्टैटिस्टिकल कल्चर हिकिड़ो डेवलप थिए त आम माण्हू अवेयर थिए हिन मां अच्छा रोज़मर्रा जी शयूं जेके इस्तेमालु थियनि थियूं उन्हनि जा जेके रेट्स वग़ैरह मार्केट में थियनि था जीअं असां सब्जियूं भाॼियूं या मतिलबु जेके बि ज़रूरत ज़िंदगी ग्रोसरी वग़ैरह जेको कुझु आहे इन्हनि जा जेके रेट्स आहिनि उहे चओ था त स्टैटिस्टिकल जेको ऑफिसर आहे उहो उन्हनि शयुनि खे ॾिसे असां पर माना ॾिसंदा आहियूं त माना रेवेन्यू जीअं तव्हांजो SDM वग़ैरह इन रेट खे प्राइस कंट्रोल कंदा आहिनि इहो मुख़्तलिफ़ कम आहिनि मुख़्तलिफ़ कम आहे स्टैटिस्टिक्स वारो रेट न आहे ॾिसंदो उहो सिर्फ़ु केतिरी का बि प्रोडक्शन थिए थी उनजी रिपोर्ट मथे पहुचाईंदो सही उनजो रेट सां वास्तो कोन्हे प्राइस कंट्रोल उहो अलॻि इदारो आहे उहो सिर्फ़ु इहो पर उनजो बैकग्राउंड मिसयूज़ थिए थो स्टैटिस्टिक्स जो मिसयूज़ ऑफ स्टैटिस्टिक्स उहो ईअं त असां का बि प्रोडक्शन जॾहिं अचे थी त असांखे फील्ड में वञी चेक करिणो आहे त हिकिड़े एकड़ में केतिरी प्रोडक्शन थी पर ईअं कोन था कयूं असां ऑफिस में वेहूं था पोइ डेटा ॾिसूं था चऊं त 5% वधाए लिखी छॾियो मथे था मोकिलियो फाइनली जॾहिं स्टैटिस्टिक्स डिवीज़न या शुमारियत डिवीज़न इस्लामाबाद में पहुचे थी उहो ॾिसंदा कैलकुलेट कनि था चऊं त असां ख़ुदि कफ़ील थी वियासीं पर एंड आहे तॾहिं ख़बर ई पए थी कणिक 12 थी घुराइणी पए खंडु 12 जी घुराइणी पए खंडु 12 छो जो थिए मिसयूज़ ऑफ स्टैटिस्टिक्स असां हिन खां वधीक जेके प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि NGOs आहिनि उनजो डेटा असांखे वधीक रिलायबल थो मिले छो जो फील्ड में वञी कमु कनि था गवर्नमेंट जे इदारनि जो कमु उहो जेको रिलायबल न आहे जेके नॉन गवर्नमेंट जेके इदारा आहिनि त उन्हनि जो कमु ते रिलाए थो करणो रिलाए इन जे करे जो उहो फील्ड में वञनि था असां वञूं कोन था असांजा माण्हू वञनि कोन था इन शइ ते असांखे ध्यानु ॾियणो पवंदो वॾी महिरबानी साहब थैंक यू नाज़रीन ही हुया प्रोफेसर डॉक्टर राजा इलियास साहब जिन सां मुफ़ीद गुफ़्तगू थी नेक्स्ट टाइम भी असां राजा साहब सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेको आहे त गुफ़्तगू करे अवां ताईं कार्याती ॼाण पहुचाइण जी कोशिशि कंदासीं हिन लाइ एतिरो ई पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾिना इजाज़त अल्लाह हाफ़िज़